Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. सेनेट चूंडनि में ओपन बैलेट जी मुखालफ़त कंदड़ सुभाणे रोईंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट चूंडनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणण जी दावा करे छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त चाहियूं था त सेनेट चूंडनि में पैसो न हले। सुप्रीम कोर्ट जेको बि फ़ैसिलो ॾींदी उन जो एहतराम कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान वीडियो लिंक ते इजलास दौरान फैसल वाडा ऐं सैफुल्ला अबड़ो बाबति PTI सिंध जा एतिराज़ ख़तमु करे छॾिया। पार्टी पॉलिसी बाबति आगाही। सेनेट चूंडनि लाइ इस्लामाबाद में कुछ माण्हू पैसनि सां भरियल बैग खणी वेठा आहिनि। अटॉर्नी जनरल पाकिस्तान जो सुप्रीम कोर्ट में इंकशाफ। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हिन भेरे अदायगियुनि जो तरीक़ेकार तब्दील थी चुको आहे। हाणे हुंडी ज़रिए दुबई में बि रक़मनि जी अदायगी थी रही आहे ऐं रेट बि घणो लॻाए पियो वञे। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस गुज़ार अहमद चीफ इलेक्शन कमिश्नर खे चयो त इलेक्शन कमीशन सॼे मुल्क जी क़िस्मत पंहिंजे हथनि में खणी वेठो आहे। अव्हां ॻाल्हि खे सम्झो न पिया। गुज़िरियल सेनेट चूंडनि में पार्टी तनासब खां मुख़्तलिफ़ नतीजा आया, उन ते हेल ताईं कहिड़ी कार्रवाई कई। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त वोटिंग जो तरीक़ेकार तब्दील करण लाइ आइन में तरमीम करणी पवंदी। चीफ जस्टिस चयो त अव्हां अञा ताईं पहिरें ॾींहं वारी ॻाल्हि करे रहिया आहियो। जस्टिस याहिया अफरीदी चयो त जेकॾहिं पार्टी नुमाइंदगी जे हिसाब सां फ़ैसिलो थियणो आहे त पोइ चूंडनि जी ज़रूरत ई न आहे। क्या मजबूरियां जो है इंसान की वो उसके फर्ज से बड़ी होती हैं। चाहे आप सिलेक्टेड हैं, आपको जिस तरह भी बिठाया गया इक़्तिदार में, लेकिन आपका फर्ज है, रियासत का फर्ज है। अगर आप इनको ये नहीं बता सकते या आप इनके प्यारों को वाज़ेह नहीं कर सकते, आप इनको बता दें कि इनके प्यारे कहाँ हैं। प्राइम मिनिस्टर हाउस यहाँ से ज्यादा दूर नहीं है, सिर्फ 5 मिनट का शायद रास्ता ना हो। आपने एजेंसीज को जवाब नहीं देना, आपने अल्लाह ताला को जवाब देना है। ये 22 करोड़ अवाम जो है वो आपकी जिम्मेदारी है। जो इनके लोग जिंदा हैं उनको कोर्ट्स में प्रोड्यूस करें और जो जिंदा नहीं है कम से कम उनको इतला दे दें। अगर आप को लगता है कि किसी ने कोई जुर्म किया है, कोई उसमें मुलविस है, उसका ये तरीका नहीं है कि आप रात को उसको घर से उठा के ले जाएं और 10 साल तक आप उसके घर वालों को ये ना बताएं कि आपका प्यारा है किधर। अगर आप शो ऑफ हैंड्स का और ओपन बैलेट को अदालत में ले जा सकते हैं तो अदालतें खुली हैं, इनके मुकदमात अदालत में चलाएं, लोगों को पता चले कि वाकई कसूरवार हैं या आपसे गलती हुई है। ओपन बैलेट ऐं शो ऑफ हैंड्स लाइ सुप्रीम कोर्ट वञो था त गुम थियल शहरियुनि जो मामिलो अदालतुनि में खणी वञो। ख़बर पइजी वेंदी त गुम थियल शहरी ॾुहारी हुआ या तव्हां खां ग़लती थी। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ जी इस्लामाबाद में गुम थियल शहरियुनि जे वारसनि सां मुलाक़ात दौरान हुकूमत ते तनक़ीद। मरियम नवाज़ चयो त छा सिलेक्टेड जूं मजबूरियूं संदसि फ़र्ज़ खां वधीक आहिनि। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त गुम थियल शहरियुनि जे वारसनि खे ॿुधाए त संदन प्यारा किथे आहिनि। इमरान ख़ान घटि में घटि मुतासिरनि जे मथे ते हथ रखी दिलासो त ॾेई सघे थो। PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी नामज़दगी कागज़नि ते एतिराज़नि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। इलेक्शन कमीशन में ॿुधणी दौरान PTI जे वकील दलील ॾिना त यूसुफ रज़ा गिलानी नैब केसिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे, खेसि सेनेट चूंडूं विढ़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। यूसुफ रज़ा गिलानी जे वकील चयो त जिन केसिस जो फ़ैसिलो नाहे आयो, मुख़ालिफ़ उन्हनि ई केसनि खे जवाज़ पढ़ाए रहिया आहिनि। धुरियुनि जा दलील मुकमल थियण बाद रिटर्निंग ऑफिसर फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे सुबुह 9 वॻे ॿुधायो वेंदो। यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त 2008 में नामज़दगी कागज़ जमा कराइण वक़्तु साॻियो मसइलो पेश आयो हो। इल्तिवा जो शिकार केसनि खे जवाज़ पढ़ाए पियो वञे। सॼी सिंध में हाईवेज़ शाहराहुनि तोड़े अहम हंधनि ते धरणनि ऐं एहतजाजनि ते पाबंदी लागू। गुरू खाते कलम 144 तहत पाबंदी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। यूनिवर्सिटीज़, रेलवे स्टेशन, रेलवे ट्रैक्स, सी पोर्ट, एयरपोर्ट, इस्पतालुनि में बि एहतजाज ते पाबंदी लागू। गुरू खाते मौजूदु पाबंदी एपिक्स कमेटी जे फ़ैसिले तहत लॻाई वई आहे, जेका 60 ॾींहनि लाइ हूंदी। रेंजर्स, पुलिस ऐं समूरनि कमिश्नरनि खे पाबंदी ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ ज़ाब्ता इख़्तिलाफ़ तैयार करे वरितो। करप्शन ऐं करप्ट प्रैक्टिस रोकण जो तरीक़ेकार बि वाज़े करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त टिकट ॾियण वक़्तु उम्मीदवारनि खे हल्की बयान जमा कराइणो पवंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स जे लाइ
वोटर की हैसियत से हल्फी बयान जमा कराने की तजवीज़। कौमी और सूबाई असम्बली में नुमाइंदगी कंदड़ सियासी पार्टी 22 फरवरी के तलब इलेक्शन कमीशन पारा सेनेट चूंडनि बाबत तजवीज़ सुप्रीम कोर्ट में पेश कई हुई। सेनेट चूंडनि लाइ उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंछाण जारी। PTI जे हफीज़ शेख ऐं फौजिया अरशद जा नामज़दगी कागज़ मंजूर। पीपल्स पार्टी दे फरतुल्ला बाबर, ताज हैदर, सलीम मांडवीवाला, सादिक मेमन या महताब लहर, शेरी रहमान, परवीशा खान जा नामज़दगी कागज़ मंजूर। पंजाब मां काफ़ लीग जे कामिल अली आका जा कागज़ दुरुस्त करार। जमात इस्लामी जे समूरनि उम्मीदवारनि जा नामज़दगी कागज़ मंजूर। सेनेट चूंडनि लाइ पोलिंग 3 मार्च ते थी। मुझी नंढड़ी घर खां खणी पंहिंजो घर वियो, पोइ मुंहिंजी सां ज़िना करे पोइ वापसि घर खां ॿाहिरि उछलाए मुंहिंजी नंढड़ी आई आहे त रोंदी आहे त मां छा थो कयो, अमा इहो छोरा मूंखे खणी वियो, रत ईअं वहनि था। ईअं ने ॿई पाड़े में रहंदा, इन नंढड़ीअ सां छोकिरो आहे 18 सालनि 19 सालनि जो, इन ज़्यादती करण जी कोशिशि कई ऐं पोइ छोकिरी वापसि अची पंहिंजे पेरेंट्स खे उते ॿुधायो त मूंसां कहिड़े क़िस्म को वाक़ियो थियो आहे ऐं शी वॉज आल्सो ब्लीडिंग। दादू में 2 सालनि जी मासूम न्याणी वहशत जो निशानो बणिजी वई। नीम बेहोशी रतोरत हालत में घर ॿाहिरां पिटो कयल ॿारड़ी सिविल अस्पताल दादू में डॉक्टरानी न हुअण करे केतिरी देर ताईं तड़पंदी रही। नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। गिरफ़्तार जवाबदार अयाज़ पहवर मासूम ॿारड़ी के हवस जो निशानो बणाइण जो एतराफ़ करे वरितो। बी सेक्शन थाने ते संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल। दादू वासियुनि जो वाक़े ख़िलाफ़ रेलवे ट्रैक ते धरणो, टायरनि खे बाहियूं, जवाबदार खे फाही ॾियण जो मुतालबो। SSP दादू एजाज़ शेख चयो आहे त मेडिकल टेस्ट लाइ जवाबदार जा जुज़ा वरिता विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां सिंध सूदो सॼे मुल्क में औरतुनि ऐं ॿारनि सां जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि में वाध ते घंटी जो इज़हार। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ज़ैनब अलर्ट बिल ते जागिरता मुहिम हलाइण ते ज़ोर। वफ़ाक़ी काबीना थरपारकनि में नंढी चूंड लाइ रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में बात वारी समरी बि मंज़ूर। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त कोशिश आहे त हर क़िस्म जूं चूंडूं शफ़ाफ़ थियनि त जीअं सभिनी खे उन्हनि ते एतबार हुजे। चाहियूं था त ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग ज़रिए थियनि। जामशोरो भरिसां ज़्यादती जो निशानो बणियल नारी ॻोरहारी थी वई। मुतासिर नारी जे भाउ मौक़िफ़ इख़्तियार कयो त जवाबदार तारिक कांदड़ो भेण खे लजलुच जो निशानो बणायो। डॉक्टर्स ॿुधाए रहिया आहिनि त भेण ॻोरहारी थी वई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार तारिक खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। मलीर जी नंढी चूंड दौरान हथियारनि जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग जे इल्ज़ाम में गिरफ़्तार अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿिया जवाबदार दहशतगर्दी तौरु अदालत में पेश। अदालत हलीम आदिल शेख समेत ॿियनि जवाबदारनि जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ दहशतगर्दी समेत 4 केस दाख़िल आहिनि। मलीर जी अदालत वधीक केस में हलीम आदिल शेख जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिए केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत में पेशी वक़्तु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त गुज़िरियल ॾींहुं SSP मलीर जी मौजूदगी में मूंखे क़त्ल करण जी कोशिशि कई वई। क्या पीपल्स पार्टी ने उसे कहा था कि हथियार लेके जाओ तुम, वो तो खुद ही ले गया ना। यहाँ PTI वालों ने कहा मुझे नहीं पता किसने कहा। एक शख्स हथियारों के साथ उधर जाता है, अगर कोई वैसे फायरिंग करे जाके रोड पे तो हुकूमत जाके दबोच ले, और अगर कोई PTI का करे तो उसको ना दबोचे, या कोई पीपल्स पार्टी का करे खुदा का खास्ता उसको ना करे। जो भी मुलविस होगा और उसके खिलाफ एक्शन होगा। अगर आप उधर जंग का माहौल पैदा करेंगे, ऑटोमेटिक वेपन्स के साथ लोगों को ले जाएंगे, तो सिक्योरिटी कहीं भी, इधर भी इलेक्शन कमीशन है ना, हम उसके खिलाफ जो भी तरीक़ेकार है वो पुलिस करती है। मैं नहीं कहता हूँ पुलिस को कि जाके इसको गिरफ्तार करो, इसको छोड़ दो।
शाह हलीम आदिल शेख के मुंह चयो हो तो मलिर में जदीद हथियार खणी वञे, एक माण्हू हथियार खणी वञे ऐं फायरिंग कराए तो छा कानून ख़ामोश वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख के इल्ज़ामनि ते जवाब ॾींदे चयो त हलीम आदिल शेख ख़िलाफ़ पुलिस कानून मूजिब कार्रवाई करे रही आहे। पुलिस के गिरफ़्तारियुनि जो को बि हुकुम नाहे ॾिनो। ईअं नाहे त PP या PTI जो माण्हू कानून खां मथे हुजे। असेंबली मेंबर्स बि अहिड़ो कमु कंदा त संदनि ख़िलाफ़ एक्शन थींदो। नायब अॻूणे सूबाई वज़ीर जाम खान शोरो समेत 17 जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन जो रेफरेंस दाख़िल करे वरितो। हैदराबाद जी एहतसाब अदालत में दाख़िल रेफरेंस में जाम खान शोरो जो भाउ काशिफ शोरो, अॻूणे AC शाहनवाज़ सूगरो, DO रेवेन्यू मोहम्मद बचर राहपोटो, DO सैयद मोहम्मद सजाद हैदर, तपेदार इम्तियाज़ अली, मुख्तियार कार अख्तर अली ज़ुल्फ़कार ऐं ॿिया नामज़द। नायब ज़मीन मूजिब जाम खान शोरो ऐं ॿियनि ते 13 एकड़ सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड में फेरफार करण जो इल्ज़ाम आहे। नायब सां VR कंदड़ उस्तादनि सूदो तालीम खाते जे मुलाज़िमनि लाइ ॾिठायूं वधी वयूं। तालीम खाते नायब सां VR कंदड़ 218 उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। VR कंदड़ PhD ऐं JST तोड़े OT टीचर्स 19 फरवरी ते तलब। लेटर में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में नायब सां VR कंदड़ 218 उस्तादनि जा नाला बि शामिल आहिनि। खेनि हिकु भेरो वज़ाहत जो मौक़ो ॾिनो वियो आहे। नायब सां VR कंदड़ उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ख़बर नाहे त पुलिस ऑफिसर बेवकूफ़ आहिनि या अदालत खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। एतिरनि सालनि जी सर्विस बावजूद कंहिं शहरी जो बैकग्राउंड नथा ॼाणे सघनि। सिंध हाई कोर्ट जा गुम थियल शहरनि जे केस में रिमार्क्स जुनैद रशीद, राशिद लतीफ़, अब्दुल रशीद ऐं ॿियनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान IG सिंध, JIT इंचार्ज ऐं मेंबरनि खे पेश थियण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह पोटो पुछाणो कयो त गुम थियल शहरी अब्दुल रशीद केरु हो। जांच ऑफिसर ॿुधायो त JIT शहरी जे बैकग्राउंड जो पतो लॻाए रही आहे। अदालत सवाल कयो त छा पुलिस खे इहा बि ख़बर नाहे त गुम थियल शहरी केरु हो। अदालत IG सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सेंट्रल जेल लाड़काणे में ऑपरेशन तां कैदी मच्छर जी पिया। 5 एहलकारनि खे 2 कलाकनि ताईं यरगमाल बणाए छॾियो। बैरक में दाख़िल थियण दौरान ॿीहर झड़ती वठण तां कैदियुनि ऐं एहलकारनि विच में मुंहमारी। कैदियुनि जो एहतजाज। जेल इंतज़ामिया एहलकारनि खे यरगमाल बणाइण जी तरदीद कंदे चयो त 7 खां मथे कैदियुनि वटि मोबाइल फ़ोन समेत ॿियूं गैर क़ानूनी शयूं मौजूदु आहिनि जंहिं लाइ ऑपरेशन कयो वियो। कैदियुनि एहलकारनि खे यरगमाल न बणायो हो। कैदियुनि जो मौक़िफ़ आहे त MP बुरहान चांडियो ऐं GG अरफान काज़िम अब्बास पाक किताब ते ॻाल्हियूं कयूं त फ़ोन ऐं ॿियूं शयूं वापसि न वरितियूं वेंदियूं। कोटकी जे इलाइक़े सरहद वेझो सफ़ारी पार्क जे ॿेले खे ख़ौफ़नाक बाहि लॻी वई। 250 एकड़नि ते ॿधल ॿेले खे लॻल बाहि विसाइण लाइ सॼे ज़िले मां फायर ब्रिगेड गाॾियूं तलब। SSP घोटकी उमर तुफ़ैल जी अॻवानी में पुलिस अटाला बि पहुची विया। सफ़ारी पार्क में सवे नायाब नस्ल जा पखी ऐं जानवर मौजूदु आहिनि। लियारी गैंगवार जो मुख्य किरदार उज़ैर बलोच वधीक 3 केसनि में बरी थी वियो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत पुलिस मुक़ाबले धमकियुनि समेत 3 केसनि में शाहिदियूं न मिलण ते उज़ैर बलोच खे बरी कयो। जवाबदार ख़िलाफ़ 2012 में कलबी थाणे ते केस दाख़िल कया विया हुआ। उज़ैर बलोच हेल ताईं 11 केसनि मां बरी थी चुको आहे। PTI मलीर जे अॻवाननि कादिर बख्श कलमती ऐं ॿियनि PS 88 मलीर में नंढी चूंड ते शिकस्त जो ज़िम्मेवार हलीम आदिल शेख खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। कादिर बख्श कलमती चयो त हलीम आदिल शेख मलीर जे माण्हुनि ते प्लॉटनि ते कब्ज़ा कया। हाणे कहिड़े मुंहं सां हाणे खोखरा पार ईंदो। सेनेट चूंडनि में बि हलीम आदिल शेख पैराशूटर्स खे टिकेटूं ॾियारियूं आहिनि। बदीन जी अदालत जाली डिग्री केस में दोष साबित थियण ते PP जी अॻूणी सेनेटर यास्मीन शाह खे 2 साल कैद ऐं 5000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा यास्मीन शाह जी डिग्री चैलेंज कई हुई। सुप्रीम कोर्ट बदीन जी अदालत खे केस ते फ़ैसिले जो हुकुम ॾिनो हो। कैपुर में पुलिस ASI बिलावल बसाण कत्ल केस की जांच मुकम्मल। अदालती हुकुम ते जुड़ियल JIT पंहिंजी रिपोर्ट घर खाते ॾांहुं मोकिले छॾी।
रिपोर्ट में चयो वियो आहे त सरफराज़ राजपूत बिलावल मस्तान खे क़त्ल करण बाद खेस रेड में विझी ॿाहिरि ॾिनी। केस में नामज़द ज़ाहिद राजपूत ऐं सकलीन शाह बेगुनाह आहिनि। अदालत जवाबदार सरफराज़ खे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। हाला में औरत के मथे जा वार कतरे केस तस्वीर जो निशानो बणाइण वारो मामलो टाइम न्यूज़ ते नशर थियण बाद पुलिस हरकत में अची वई। SSP मटियारी की हिदायत ते पुलिस अमलदारन मुतासिर नारी रीमा खुखर के घर पहुंची बयान रिकॉर्ड करे वरितो। मुतासिर नारी इलाज लाइ अस्पताल मुंतकिल। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारन खे भी जल्द गिरफ्तार कयो वेंदो। मुबारकपुर वेझो ब मासूम भेनरूं मुबैना तौर अगवा ॻोठ जुमन शाह जिलानी वासी अब्दुल अज़ीज़ कोसो इल्ज़ाम हयो आहे त 5 हथियारबंद 12 वरनि जी मौनीत ऐं 10 वरनि जी साइद खे अगवा करे विया। थाणनि जा चकर काटे थकिजी पियो ऐं हंकेर मदद नथो करे। नोटिस वठी नीगरियनि खे बासियाब करायो वञे। घर पई आया उते पेरा वट पट्टी कराया भई ॿियो छा करियां ग़रीब माण्हू केॾा ॾिसो एतिरी हुकूमत जी अखि नथी खुले जेको मोॾा निहारे। सदारती एवार्ड माणींदड़ समाजी वर्कर वीरू कोलिन हादसे में जख्मी थियण सबबि यारो मददगार पड़जी वई। सरकार संदसि सार न लधी। वीरू कोलिन एम्बुलेंस में सवार थी हैदराबाद प्रेस क्लब वारो मदद लाइ एहतजाज कंदे चयो त खेसि सिनेमा 60,000 नाहक बानी बणायल हारियुनि खे बाज़ियाब कराए कैंपेन में रहण जो एज़ाज़ आहे। सदारती एवार्ड सां गॾु केतिरा ई आलमी एज़ाज़ बि माणिया आहिनि। हादसे बाद कसम पुरसी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहियां। वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे अपील आहे त सरकारी ख़र्च ते इलाज कराए वञे त जीअं ॿीहर समाजी ख़िदमतुनि में पंहिंजो किरदारु अदा करे सघां। कराची जी जना अस्पताल में ताज़ो ॼावल ॿारड़ो गुम। वारसनि तरफ़ां अस्पताल इंतज़ामिया ते संगीन ग़फ़लत जो इल्ज़ाम। जना अस्पताल जी डायरेक्टर सिमी जमाली जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े वरिती। डॉक्टर तारिक महमूद कमेटी जो सरबराह मुक़रर। मुतासिर धुर तरफ़ां ॿारड़ो जल्द न मिलण जी सूरत में जना अस्पताल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी दग अख्तियार करण जो चितान। वॾी नफ़री वठी असांजे घरनि में असांजो नुक़सानु कया अथऊं। असां वॾी नाजाइज़ी कई अथऊं। सिंध में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन जारी। शिकारपुर में बेगारी बाज़ जे कपड़नि ते ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ड्राहे पट। मदेची में खेथर केराल तां कब्ज़ा ख़त्म कराया विया। कंडियारो में आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ गरी मशीनरी ज़रिए ऑपरेशन। मटियारी में अदालती हुकुम बाद ॿेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन शुरू। 100 एकड़नि ते बीठल फ़सुल तबाह कयो वियो। नवाब वली मोहम्मद भरिसां SM बचा बंद ते ऑपरेशन। 5 पौड़ियतनि जा घर गैर क़ानूनी ॼाणाए ड्राहे पट कया विया। कश्मीर कंदकोट जैकबाद कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में बि ऑपरेशन। मीरपुर मातेरो में ऑपरेशन आर्ज़ी तौर रोकियो वियो। सखर में सरकारी ज़मीन ते ऑपरेशन ख़िलाफ़ धरणो हणंदड़ 200 ॻोठाणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स समझूं बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।